हेलो दोस्तों। अॼु हिन सिख्या प्रोग्राम जे ज़रिए असीं सिखंदासीं त जीमेल मां कीअं साइन आउट कजे। जीमेल गूगल जी ईमेल सिस्टम आहे जंहिंमें असीं साइन इन थी मुख़्तलिफ़ फ़ाइदा वठंदा आहियूं, यानी ईमेल कंदा आहियूं, डेटा सेव कंदा आहियूं, मीट ते वेंदा आहियूं। त इन मां अक्सर दोस्त साइन इन त थी वेंदा आहिनि, पर साइन आउट थियण में उन्हनि खे तकलीफ़ ॾिसणी पवंदी आहे या मुश्किलातूं साम्हूं ईंदियूं आहिनि। पर साइन आउट करणु हिकु आसान अमल आहे जेको अॼु आउं तव्हांखे हिन नंढे ट्यूटोरियल ज़रिए सेखारे रहियो आहियां। सभ खां पहिरियों तव्हां गूगल टूल्स जो फोल्डर खोलियो। जीअं आउं खोलियां पियो, हिते तव्हांखे गूगल जा मुख़्तलिफ़ टूल्स नज़र ईंदा। गूगल आहे, यूट्यूब आहे, वग़ैरह वग़ैरह। पर असांखे छा खोलणो आहे? जीमेल। हीउ जीमेल जो आइकॉन आहे। जीअं असीं हिन खे क्लिक कयोसीं त मूंखे मुंहिंजो जीमेल जो अकाउंट नज़र आयो। हाणे आउं छा कंदुमि, आउं पंहिंजे जिते मुंहिंजी तस्वीर आहे हिते न ईंदुमि। आउं खॿे पासे ते ॾिसो हिकु 3 लाइनूं ठहियल आहिनि। इन मेन्यू खे जीअं आउं ज़ोर ॾींदुमि त हिकु मेन्यू खुली आयो। हाणे इन मेन्यू में तव्हां हेठि ॾिसंदा त हिते तव्हांखे नज़र ईंदो सेटिंग। बिल्कुलु आख़िरी जेको हेल्प आहे उन खां मथे सेटिंग खे जीअं तव्हां ज़ोर ॾींदा त सेटिंग खुली ईंदी। हाणे हिते तव्हां जा मल्टीपल अकाउंट खुली आया आहिनि। जेकॾहिं तव्हांजो हिकु अकाउंट आहे त हिकु अकाउंट खुलंदो, पर जेकॾहिं 2 या 3 आहिनि त उहे सभु खुली वेंदा। हाणे हितां तव्हां सिलेक्ट चूंडींदव कहिड़े अकाउंट मां तव्हांखे साइन आउट थियणो आहे। मां हीअ अकाउंट चूंडियुमि, क्लिक कयुमि ऐं हीअ अकाउंट जी तफ़सील अची वई। हाणे असांखे सॼे पासे खां तव्हां ॾिसो त 3 हिकु नुक़्ता नज़र ईंदा, 3 टुबका आहिनि उहे नज़र ईंदा। उन टुबकनि खे तव्हां ज़ोर ॾियो त तव्हां वटि 2 शयूं खुली थी आयूं, मैनेज अकाउंट ऐं उन खां पोइ हेठां लिखियलु आहे हेल्प एंड फीडबैक। असांखे छा करिणो आहे? मैनेज अकाउंट खे ज़ोर ॾियणो आहे। मैनेज अकाउंट खे जीअं असीं ज़ोर ॾिनो त हिकु ॿियो मेन्यू खुली आयो जेको आहे यूज़र्स एंड अकाउंट। हाणे यूज़र्स एंड अकाउंट हेठां लिखियलु आहे मल्टी यूज़र ऐं पोइ लिखियलु आहे ऑटो सिंक डेटा। उन जे हेठां जी जे निशान सां गॾु लिखियलु आहे गूगल। असांखे इन गूगल खे प्रेस करिणो आहे, मीन्स हल्को ज़ोर ॾियणो आहे, टच करिणो आहे त हीउ खुली आयो। हाणे हिते असीं उहो अकाउंट सेलेक्ट कंदासीं, चूंडींदासीं जंहिं मां असां साइन आउट थियणु चाहियूं था। मां उन अकाउंट खे चूंडियो, हीउ खुली आयो। हाणे तव्हां ॾिसो त सॼे पासे खां 2 नुक़्ता तव्हांखे नज़र ईंदा। कोलन जी निशानी हिन खे असीं चऊं त 2 नुक़्ता नज़र ईंदा। इन खे जीअं तव्हां ज़ोर ॾींदा हीउ खुली आयो। हाणे हिन में हिकु त लिखियलु आहे सिंक नाउ, इन खे कुझु बि न आहे करिणो। इन जे हेठां लिखियलु आहे रिमूव अकाउंट। इन रिमूव अकाउंट खे तव्हां दॿायो त हिकु ॿियो नोटिफिकेशन अची वियो जेको तव्हां खां कंफर्म पियो करे त छा मां तव्हांजो अकाउंट रिमूव कयां, यानी साइन आउट कयां। हिते तव्हां परेशान न थियो, हिते रिमूव अकाउंट लिखियलु आहे। इन जो मतिलबु आहे साइन आउट। तव्हां रिमूव अकाउंट खे ज़ोर ॾियो ऐं हाणे तव्हांजो अकाउंट रिमूव थी वियो। तव्हां ॾिसंदा, हाणे ॾिसो अॻ में 3 अकाउंट आहे मुंहिंजा, हाणे 2 अकाउंट थी विया त तव्हांजो अकाउंट रिमूव थी वियो। उमेद आहे ट्यूटोरियल तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हांजो साइन आउट थियण वारो मसइलो हल थियो हूंदो। पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा।